अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं ख्वाजा नसीमुद्दीन नवी ॾिसी रहिया आहियो सिंधरंग न्यूज़ HD। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हींअर हम ख़बर खां अॻु आगाह कंदासीं पीर जो ॻोठ खां। अहमदपुर लग पसंद जो परणो कंदड़ जोड़े पारां तहफ़ुज़ जो मुतालबो। तफ़सील खां अॻु आगाह कंदासीं त खेरपुर जी अदालत में 4 ॾींहं अॻु घरां निकिरी पसंद जो परणो कंदड़ अहमदपुर लग ॻोठ वॾा मयसर जी रहवासिण नारी सितारा मयसर पंहिंजे मुड़ुस फर्ज़ंद अली मयसर सां गॾु प्रेस क्लब पीर जो ॻोठ पहुची दाहींदे ॿुधायो आहे त मुंहिंजा माइट लालची क़िस्म जा माण्हू आहिनि ऐं मुंहिंजी शादी पीरसन सां कराए रहिया हुआ। जेका ॻाल्हि मूंखे पसंदि न आई, जंहिं बैदि मूं पंहिंजे ई बिरादरीअ जे नौजवान ॻोठ सॼण मयसर जे रहवासी फर्ज़ंद अली मयसर सां खेरपुर जी अदालत में प्यार जो परणो कयो आहे। जंहिं बैदि मुंहिंजा माइट जानी दुश्मन बणिजी विया आहिनि। गुज़िरियल ॾींहुं मुंहिंजे माइटनि पंहिंजे ॻोठ में जिरगो करे असां ज़ाल मुड़ुस खे कारो करार ॾेई क़तल जी फ़तवा पिणु जारी कई आहे। जंहिं बैदि हथियारबंद असांखे क़तल करण लाइ ॻोल्हा करे रहिया आहिनि ऐं असीं दरबदरीअ वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। असांजे ज़िंदगियुनि खे सख़्तु ख़तरो आहे। उन मौक़े ते जोड़े आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो सिंधरंग न्यूज़ HD। ख़ुशख़बरी जीअं त अव्हां जे पंहिंजे शहर वॾा माशू में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे 3 महीननि वारी क़िस्त जेका 15/9/2023 ते निगरान हुकूमत तरफ़ां जारी कई पई वञे, उहा क़िस्त हाणे लारेब कम्यूनिकेशन वॾा माशू में बि अवी हासिल करे सघो था। राब्ते लाइ 0302 3125 349।